यार अॼु ॿार अलाए काॾे आहिनि ही अंबड़ियूं बि छणियूं पयूं आहिनि ॾाढियूं माशाल्लाह कोई वठण इलाही न आयो आहे हूअं डेली डेली ईंदा आहिनि न आहिनि छड़ंदियूं हवाए ते जा छा या ईअं ई ईंदा आहिनि वठण लाइ अॼु अलाए काॾे आहिनि ही ॾाढियूं VIP अंबड़ियूं आहिनि ही अंबड़ियूं न आहिनि अंब आहिनि अंब बाक़ाइदा ही ॾिसो साईं वाह 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 हे त अंब आहिनि साईं ही अंबड़ियूं न आहिनि ॾाढी झार थी आहे यार हिन माना झार ते हवाए ते ॾाढियूं असांजूं अंबड़ियूं किरनि थियूं हीअ असांजा अंब आहिनि माशाल्लाह स्पेशल तक़रीबन मां सीज़न में ₹1 रुपयो कमाईंदो आहियां अंबनि मां ओए ताज़ी मिठी अंबड़ी खट्टी ओए चाचा अंबन वाला ओए चाचा अंबन वाले हाँ भाई ओए चाचा अंबन वाले अबा वेठो हलिया अचो अंबड़ियूं खपनि बाबा साईं अंबड़ियूं आहिनि अंबड़ियूं हाँ बा अंबड़ियूं न आहिनि अंब आहिनि मिठा सफ़ा आहे स्पेशल अच्छा खुश है बाबा साईं ख़ुशि आहे बाबा वो अंबड़ियूं त ॾे हाँ बाबा हुकुम कयो घणे किलो ने साईं तक़रीबन 80 ते हलंदा तव्हां 60 रुपया ॾियो साईं ही भी चेक कयो ही भी चेक ये कयो अंबड़ी आहे जेकी तूं मांखे 60 ते किलो थो ॾे साईं अंबड़ी न आहे अंब आहे अंब हाँ अंब आहे अलाही महिरबानी सां असांजो अंब जेको आहे न वण उहो अंबड़ियूं न आहे कंदो अंब कंदो आहे ₹10 किलो ॾे ₹10 किलो हा साईं असां न आहिनि खपायूं बाबा ईअं न कर बाबे न 10 साईं, जो अंबड़ियूं 80 ॾे वारो किलो अच्छा ₹10 जो हाँ मूंखे त बी ₹10 मां न चूंडे रखना न बाबा चूंडे अरे तूं कीअं थो खणे बी त सही न बाबा ॿिया बि त ग्राहक अरे ईंदा बाबा न बी त सही न तूं अरे भाई न न कर बी बाबा त ॾे तो पैसा तो जाए 20 तो जाए ही त तूं सौ सिधो फॾो थो करे मूंसां अरे हीरा हे पैसा बाबा अंबड़ियुनि जा पैसा ही वेल ॾिसो ही नाक ॾिसो असांजूं अंबड़ियूं बि नथा छॾनि असांजो पैसनि ते चई करे ईअं मुफ़्त में था खयूं हलिया वञनि ऐं ली काॾे वञे माण्हू यार हिन हिते ज़मीन खां हे अंब जा पंहिंजा जेके वण बीठा आहिनि हिननि खे कीअं छॾे निंधण का थी वञूं काॾे यार रोज़ी माण्हू नथा करणु ॾियनि काॾे वञिजे छा कजे ये तो मैं थोड़ी रात में हमरा पैसा भी न अंबड़ियों भी खणी भजी वियुसि छा ॻाल्हि वञी पुछा कयां हाल अहिवाल पर यार वींटो मांसि मां तव्हां छोकिरे जी तवाई मुंहुं मां कढे हीअं पासो वठी पटियाल छो न वॾो कावड़ी बि लॻे थो पटियाल छो न परियों वञी हरू भरू छोकिरे जी कावड़ बुखो कढी ॾे मां बि चोरी थो कयांसि ताज़ियूं पटियास आहे वींट पियो थी हा हा हिन में न हुन बि वॾी हुई 50 थी वई चटणी कला से चटणी ॾिसी तरह तूं निंड पियो आहे सुख उथंदो ई कोन ॿी त सही सुतो पियो हुजां अॼु अंबनि जा पाचका भरींदोमांसि चटणी कंदोमांसि सॼो रमज़ान बि मथियो शवाल बि हा निंड में चढ़ा चढ़िया छा भला अंबनि ते अदो त ॿार भॼाया आहिनि अरे ही नोरींदो न आहे नोर आहे नोर अरे हेॾे लही आ छोरा उड़ी बाबा काॾो मां आयो आहीं तूं अदो हिकिड़ा भॼाया आहिनि वरी तूं आयो आहीं
लख में फिटी तो कहने लख में फिटी कहीं लैया बाबा तू लैया न मारी न माया ने मारी दे ले साथा खाली न मा जा कुछ मारी दे न मारी न माया लैया दे जा लैया जल्दी कर होडो भजाई होडो चढ़िया था ने 2 मिनट में निंद्रा छा करिया और ये मथे चढ़ियो है तू छोरे हराम है आप बहन लैया जल्दी कर लैया मिनट वारी रोई दाजन ने नंढड़ा है न घरों दाने करो त बस पराई चोरियों कर जे भी मला दे अरे न मारी तू लैया ने आधा हेड ता चो दोस्त हूं ए चोर असा ने अंब पटे दो उनी के माए फासायो लई न तो यार मथो या मेहरबानी न कयो आधा ए चोर आ यार मां अंबड़ी को चोर आए पटे मां ते नंढ पियो में चढ़ी हले मथे अंब ते गाड़ी तो करे वन चढ़े मथे ते मथे मदद करायो रमजान शरीफ बोले रमजान में भी नथा मुड़न मारू बाबा ओ बाबा गरीब आवा यार मां मिस्किन आ डाडो ये अंबा ने जाती मन जाते मन रोजी आ बाबा बाबा मिस्किन ओ बाबा लाए जो मां के ओ मदद कयो मन ला दो चाचा ला दो बाबा लाओ सलाम भाई लाओ हले लाए तो मामा लाए तो चोरी कया मन चढ़ाए मन चोरी करे तो साईं गरीब हम साईं साहब कयो चाचा भाई ले ले बाबा मां न मारी लैया तू ध्यान न कर मां गरीब जो हर वर बेगुना न गिरा वाला बोले के छोकरा बाबा एकड़ो छोकरो आयो पैसा ते वठने लायो वो मुक्ता में खड़ी भजी हुआ जाने खारे मां के साईं हेठ हेडो वठो हाली वारे के देखा या सजा मुकम्मल भया हराम अपने पत्थर इतने मां रोई तो रुमाल कर दे रुमाल सही है वठे बदे रुकी माना अरे मारी तो मायना भी यो तो के मुनासिब लगे तो जने कने तू मां गरीब ही चोरी करे तो ने वाला अरे लड्डू छका दो वाला अरे छोड़ियो थी बस न दो बाचा तो न मारी तभी बर्बाद न करे करवाया लूसी है रुकी मां गरीब ही चोरी कंदो हे अंबा ही बमा के रुकी टोटल इन जी मां मालकी के ता वालाई दो नहीं दो है जो कर अंबड़ी पटे न माजू गरीब बाजू चोरी करे गरीब बस साईं ने ता को फैसलो कयो है ना सा ट्रेन चक्कर में जी मार ननी दास रमजान दो लेला जो दो थक न चोरी ये हराम जो बस छड़ियो थाने छड़ियो बाहर छड़ियो ना भाई ना थींदो आहे जी हे करे सताई छाते वा छा मसलो आहे बाबा आधा मसलो या हिन तैया मां जी चोरी अंबा पटे ॾियारी खणींदो वञे मां हिते हिन वण जी जेको ताई मां बि उता बि सुना हे मार पई कच्चा न पई हे अम्बनी एटा वारी एटा वारी एटा वारी बियर न पटलो साईं मानू आ जो कोडी बियर न पटलो बाजो कोडी अब बजाने ता आया हो बस खोलियो सुठा दोस्त दा लगो बात दे बहुत बर मानू ता जे करी मा छजान दो हिदायत कयो त बियर मो न पटी बाबा पटे दो चंगे घराने दो लगे मासूम रो है आज मा तो के छजान बाकी बियर या गलती न कर जाए लगे लई तो बियर या गलती न कर जाए बस खोलो आज मां खोलो हेलो सही